सिंधु दरिया मां 6 केनाल कढण तोड़े सिंध में लाक़ानूनियत काछे जूं ज़मीनूं ग्रीन पाकिस्तान कंपनी जे नाले करण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजू जी अॻुवाणी में काफ़िलो घंटाघर चौक पहुतो, जिते ज़िले सदर फिदा हुसैन मोहम्मदानी ऐं ॿियनि आजियां कई ऐं गुलनि जी वर्खा कई। रैली में शरीक कारकुननि ऐं अॻुवाणनि जे हथनि में पार्टी जा परचम ऐं पेना फ्लेक्स हुआ, जेके शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे लाइब्रेरी चौक पहुता, जिते जलसे जे पंडाल खे सजायो वियो। मरकज़ी अॻुवाण लाइ स्टेज लॻाया विया। जलसे में सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं क़ौमी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। अयाज़ लतीफ़ पलीजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया मां गैर क़ानूनी 6 केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जी ज़मीन जे वालार ऐं ज़िले कशमोर हेठि कंदकोट में रियासत तरफ़ां हथरादू बदअमनी ख़िलाफ़ जलसो कयो वियो आहे। हिन वधीक चयो त 6 केनाल कढण में पीपल्स पार्टी मुलविस आहे। सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो करण ऐं बदअमनी हुकूमत पाण कराए रही आहे। असीं कॾहिं बि सिंधु दरिया मां केनाल कढण न ॾींदासीं। सिंध में रोड रस्ता तबाह आहिनि। सिंध जे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया न पई कयूं वञनि। हिंदू वापारियुनि खे भते जूं पर्चियूं मोकिलियूं वञनि थियूं। बदअमनी सबबि हितां जा रहवासी लॾ पलाण करण ते मजबूर थी जनम भूमि छॾे वञी रहिया आहिनि। शायरी सुनैनी पोते पे हमें कुचलने की कोशिश करेंगे, ये टकराव बढ़ेगा, क्योंकि सिर्फ एक अयाज़ लतीफ़ पलीजो की बात नहीं है, सिंध के तमाम लोगों की बात है। इसलिए मैं गुजारिश कर रहा हूँ पाकिस्तान के वफाक से, पार्लियामान से, वज़ीर आज़म से, आसिफ ज़रदारी सदर पाकिस्तान से, बिलावल से, मुराद अली शाह से, मरियम नवाज से, नवाज शरीफ से, कि आप स्ट्रेटेजिकल स्ट्रेटेजिक खतरे को समझे, पीछे हटें। मैं गुजारिश कर रहा हूँ पीछे हटें, इस मामले पे आगे मत बढ़ें। मैं आपको इंतहाई मौदबाना गुजारिश कर रहा हूँ कि सिंध के पानी को रोकने के मंसूबे से पीछे हटें। ये मुल्क के मफादात में नहीं है, ये पाकिस्तान को मज़ीद टकराव में उलझाने का मंसूबा है। पीछे हटें। मैं सुप्रीम कोर्ट से इस्तदा कर रहा हूँ, मैं हाई कोर्ट से इस्तदा कर रहा हूँ कि इस मामले पर किरदार अदा करें।